नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर अलॻ ॻोठ जुमो शौक़ जे गवर्नमेंट बॉयज़ मिडिल स्कूल जे सालयानी इम्तहानन में बहतरीन पोजीशन माणींदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि खे स्कूल इंतज़ामिया तरफ़ां शील्ड ऐं ॿिया इनाम ॾिना विया। तक़रीब जी शुरूआत आयान शाह क़ुरान जी तलावत सां कई। नात शरीफ़ हशाम शाह पढ़ियो, जॾहिं त शागिर्दनि तक़रीरूं पिण कयूं, जीअं त स्कूल इंतज़ामिया तरफ़ां 6वीं क्लास जे शागिर्द अब्दुल हफ़ीज़ वल्द सहाफ़ी निसार अहमद शौक़ खे पहिरीं पोजीशन माण्हू मिडिल ॾिनो वियो। 6वीं क्लास जे ॿिनि शागिर्दनि मोहम्मद अली शौक़ ऐं आयशा 8वीं क्लास जी समीना समीउल्लाह सुराज अहमद शौक़ अब्दुल रहमान लुंड ऐं स्कूल में बेस्ट डिसिप्लिन शागिर्द वकार अहमद शौक़ गुलाम हुसैन में इनाम विराया विया। इन मौके ते स्कूल जे हेड मास्टर खैरल ऐं उस्तादनि अब्दुल हमीद शफ़ीक अहमद जिन चयो आहे त अॼु शागिर्दनि जेको तइलीम में पाण मल्हायो आहे सो असांखे पक थी वई त सिंध में केतिरा ई अहिड़ा होशियार शागिर्द पैदा थींदा आहिनि। तक़रीब में शिरकत प्रेस क्लब उडेरो लाल जे सदर माशूक अली कमरानी, सहाफ़ी निसार अहमद शौक़ ऐं ॿियनि मौजूदनि शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।